स्टेज ते इंशाअल्लाह ताला जलवे अफरोज थींदा। तमाम दोस्तन की खिदमत में गुजारिश है तो 2-3 मिनट पंहिंजे दिल के अखियुनि सां ऐं दिल के तवज्जो सां 2-4 ॻाल्हियूं ॿुधो। इहे ई घड़ियूं आहिनि जेके तव्हां असां घर खां दुनिया के कमकार खां कढी करे हिन जगह ते हाज़िर थिया आहियूं अल्लाह की रज़ा के खातिर। मन कुछ अड़ो अमल अवां असांजो बारगाह इलाही में मक़बूल थी पवे जंहिंजे करे ॿई जहान भला थी पवन। क़ुरान करीम जे महफ़िल ऐं कचहरी के अदबन मजा एक अदब इहो भी है जो अल्लाह की ज़ात कुरान मुक़द्दस के अंदर बयान फरमायो आ वइदा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिऊ लहू व अनसितू लअल्लकुम तुरहमून। जै महफ़िल में मां खुदा जो कलाम पढ़ियो वने ए ईमान वारो उन महफ़िल ऐं कचहरी में कन लगाए करे खामोशी से उन कुरान की कचहरी के बुधो तमा रब की रहमत जी तहां मथा वसी पवे। यकीनन हिदायत जो सामान भी कुरान है उन इंसान के लाही कुरान मुफीद है। उन इंसान के लाही कुरान की नसीहत कारगर है जो इन जो अदब रखंदो। इन कचहरी के कुरान की कचहरी के अदब से हिदायत के इरादे से बुधंदो तो अल्लाह ताला उन लाइ हिदायत जा रास्ता आसान फरमाइंदो है। ये आयतूं जेके अवां जे सामूं तिलावत कई वयूं आहिनि इन आयतुनि में अल्लाह रब्बुल आलमीन 2 किरदारन जो जिक्र फरमायो आ। एको उहे मुसलमान जेके पक्का है ठक्का मुसलमान दिल जान सां जिन दे अंदर में ईमान हो ज़ाहिर है अंदर एक जड़ो ईमान है इखलास है तक़वा जा पेकर ए ब्या उनन जे मुनाफिक मुकाबले में जंजो अल्लाह ताला जिक्र फरमायो है। ये आयतूं जेके मुनाफिकीन जे मुतालिक नाजिल थियला आहिनि। अखनस बिन शुरैक नाले एकड़ो मुनाफिक इंसान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कचहरी में वेहंदो अची ॾाढियूं भलियूं भलियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो। मुनाफिकीन जे किरदार के अल्लाह रब्बुल आलमीन कलाम मुक़द्दस में मुख्तलिफ मकामन ते बयान फरमायो है। मोमिनीन जो किरदार भी उहे ज़ाहिर ज़हूर जेके मुशरिक भी हुआ उन्हनि जो भी अल्लाह ताला किरदार कुरान करीम के अंदर बयान फरमायो है। हर एक की जज़ा ऐं सज़ा जो भी बयान थियल है। अखनस बिन शुरैक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कचहरी में वेहंदो घणो करे कचहरी जो ॾाढो भलो हो मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं कंदो। अल्लाह के रसूल के उन जूं ॻाल्हियूं पसंद हूंदियूं पर दिल उहा ईमान का हुन शख्स जी खाली। वही जो नुज़ूल जो वक्त हो अल्लाह ताला पंहिंजे महबूब के खबरदार कयो अड़े शख्स का। मुनाफिक उन इंसान के चइबो आहे जंहिंजे ज़ुबान ते अल्फाज हिकड़ा हुजन ऐं दिल के अंदर बी गाल हुजे। हिकड़ो अमली मुनाफिका बियो इतकादी मुनाफिका। अमलन मुनाफिक तो जी आम मुसलमान है जैसी दावा है ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़े तो इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन जा अल्फाज ज़ुबान से चवे भी थो। ईमान भी उन जो इहो है पर पो भी गैरुल्लाह के दरन ते झुके तो। जी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमली मुनाफिक जो 3 अलामतूं बयान फरमायूं। इदा हदसा कज़ब जड़े ॻाल्हाईंदो तो कूड़ ॻाल्हाईंदो वइदा वद अखलफ वायदो कंदो तो खिलाफ वर्जी कंदो वइदा तुमिन खान जड़े अमानत रखियो वेंदो तो उन जे अंदर ख़यानत कंदो। अमानत में ख़यानत ॻाल्हाइण में कूड़ वायदे खिलाफी ये अमली मुनाफिक जो निशानियों आहिनि। इतकादी मुनाफिक वो है जंहिंजे अंदर में भी खुदा ताला की ज़ात है अल्लाह के हबीब के मथा ईमान ही कोन हुजे बज़ाहिर उन जी ज़ुबानी दावा हुजे। अल्लाह ताला कुरान करीम जी आयत नाज़िल फरमायूं व मिनन नास मन युअजिबुका क़ौलुहु फिल हयातिद दुनिया। माण्हुनि मजा बस माण्हू उहे आहिनि जिन जो ॻाल्हाइण तोखे अजब में पियो विझे तोखे ॾाढो पसंद पियो अचे। अल्लाह ताला फरमाए तो वयुशहिदुल्लाह अला मा फी क़ल्बि मां खुदा ताला जी ज़ात के ये खुद गवाह था बणाए तो उनके दिलन के अंदर शाहे। अल्लाह तो फरमाए इन जो खसलतूं इहा आहिनि वहुव अलद्दुल ख़िसाम वड़ा फितनेबाज फसादी इंसान झगड़ालू इंसान। वइदा तवल्ला सआ फिल अर्दि लियुफ्सिद फीहा रब फरमाए तो जड़े पुठी दे करे हलन था तब अल्लाह ताला जी ज़मीन के अंदर फसाद था करें। वहियो लिकल हर्स फसलन के बिगाड़न था वन नस्ल नस्ल कशी नस्लन के भी बिगाड़न था। हजरत मौलाना सूफी अब्दुल हमीद सवाती रहमतुल्लाह अलैह लिखन था
त इन मां मुराद उन मुनाफ़िक़नि खे जॾहिं इक़्तिदार मिले थो अल्लाह ताला उन्हनि जी इहा बद इत्क़ादी ऐं बदबूदार किरदार जो ज़िक्र फरमायो आहे त जॾहिं इक़्तिदार जे उन वागुनि खे संभालनि था त पोइ ज़मीन जे अंदरि फ़साद बर्पा करनि था। दुनिया जो यहूदी अमेरिका जी सूरत में हुजे या दुनिया जो ईसाई बरतानिया जी सूरत में हुजे या उहे अक़वाम मुतहिदा जूं इंसान जे हुकूक जे नाले ते तंज़ीमूं कमु करण वारियूं जेके इंसानियत जे अलमबरदार ऐं इंसानियत जी ख़िदमत गुज़ार जो पंहिंजे पाण खे तारुफ़ कराए रहियूं आहिनि उन्हनि जे जेकॾहिं किरदार खे असां जाचींदासीं त सिर्फ़ महज़ उन्हनि जा ज़ुबानी नारा आहिनि। सभ खां वॾे में वॾा दुनिया जे अंदरि दहशतगर्द फ़सादी ऐं हिन इंसानियत जा क़ातिल यहूदी ऐं ईसाई आहिनि इस्लाम दुश्मन आहिनि। अल्लाह ताला उन्हनि जो किरदार इन आयतुनि जे अंदरि बयानु फरमाए छॾियो आहे। अवां ॾिठो कोन फ़लस्तीन जे अंदरि मुस्लमाननि जे मथां जेके ज़ुल्म ऐं बरबरीयत जा पहाड़ किराया पिया वञनि बर्मा जे अंदरि जेको मुस्लमाननि जो क़त्ल आम कयो वञे पियो कश्मीर जे अंदरि जेको मुस्लमाननि सां ज़ुल्म थी रहियो आहे। मुंहिंजा मुहतरम दोस्तो पूरी दुनिया जे अंदरि इस्लाम जे नाले वठण वारे कलमे गो मुस्लमान जे मथां जेके ज़ुल्म जा पहाड़ किराया पिया वञनि इहे इंसानियत जो नारो लॻाइण वारियूं तंज़ीमूं उन्हनि जी ज़ुबाननि खे लगाम आहिनि। जिते तव्हां असांजी अंबड़ ऐं भेण ऐं न्याणी जी इज़तूं महफ़ूज़ कोन्हनि उन्हनि जी ज़ुबाननि ते लगाम आहिनि। मासूम बच्चा 14-15 सालनि जा 10 सालनि जा उहे बम जे अॻियां हैसियत उन्हनि जी छा आहे उन्हनि जे गोश्त या लोथड़ा हवा में कप वांगुरु उॾामजनि पिया पर उन्हनि जूं ज़ुबानूं ख़ामोश आहिनि। ऐं जेकॾहिं ॻाल्हाइण जो मौक़ो मिले थो त नालो इस्लाम जो नालो मुस्लमान जो पंहिंजे बदबूदार किरदार सां इस्लाम जे नाले खे बदबूदार पियो कयो वञे दहशतगर्दी जो लेबल मुस्लमाननि जे मथां पियो ॾिनो वञे इन्हनि जो किरदार इहो आहे। क़ुर तो फरमाए त ज़िना ज़िना आहे ज़िना सां फ़सादात थींदा ज़िना सां नसुल जी तबाहकारी थींदी हरामी नसुल वधंदो दुनिया जे अंदरि अमन अमान तबाह थींदो हरामी नसुल वधंदो दुनिया जे अंदरि ईमान ऐं इस्लाम जो ख़ात्मो थींदो। पोइ इहो अमेरिका त आहे जिते ज़िना बिर रज़ा जाइज़ आहे जेकॾहिं मर्द ऐं औरत बग़ैर निकाह हिक ॿिए सां राज़ी थियनि त उन्हनि वटि को जुर्म कोन्हे। या बरतानिया ऐं अमेरिका त आहे जिते छोरेबाज़ी जाइज़ आहे कोई ऐब कोन्हे। उन्हनि जी असेंबली जे अंदरि अहिड़े क़िस्म जा बिल पेश थियल आहिनि वन नसल वयुहलिकल हर्स वन नसल फरमाइनि था त इन मां मुराद इहा ई त आहे जो हलाल नस्ल जो ख़ात्मो करे हरामी नस्ल खे वधायो पियो वञे हलाल नस्ल जे इज़ाफ़े जे बजाय उन जी नस्ल कशी कई पई वञे मर्द खे मर्द सां शादी जी इजाज़त ॾिनी पई वञे। इहो सभ खां वॾो मुनाफ़िक़ी वारो किरदार आहे। मुंहिंजा मुहतरम दोस्तो अल्लाह ताला फरमाए थो वल्लाहु ला युहिब्बुल फ़साद मां ख़ुदा ताला फ़साद खे ऐं फ़सादनि खे पसंदि न फरमाईंदो आहियां। बख़िलाफ़ उन जे मुक़ाबिल में उहे इंसान आहिनि जेके मुख़लिस आहिनि पंहिंजे अमल जे अंदरि। हज़रत सुहैब रूमी रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं इस्लाम क़बूल करनि था मके पाक खां मदीने तैयबा जे तरफ़ हिजरत करनि था उन वक़्त में जेको इंसान मुसलमान थी करे कलमो पढ़ी करे दायरे इस्लाम जे अंदरि दाख़िल थींदो हो उनखे मके पाक जे अंदरि त सुख ऐं चैन सां रहणु न ॾिनो वेंदो हो पर उनखे मदीने जे तरफ़ हिजरत जे लाइ बि रोकियो वेंदो हो। मुसलमान न मके में ख़ुशि रहे न दुनिया जे कंहिं कुंड कुर्श में ख़ुशि रही सघे न मुसलमान मके पाक जे अंदरि अमन अमान जी ज़िंदगी गुज़ारे न मदीने तैयबा जे तरफ़ का अमन अमान जी ज़िंदगी गुज़ारे। इन जे करे जिन इंसाननि कलमो पढ़ी करे इस्लाम जे अंदरि दाख़िला वरिती उन्हनि जे मथां ज़ुल्म उन वक़्तु शुरू थियो। अवां ॿुधंदा उलमा खां हज़रत बिलाल जे मथां जेके क़ुर्बानियूं आयूं हज़रत अमार हज़रत यासिर अमा सुमैया जे मथां जेको क़ुर्बानियुनि जो वक़्तु आयो उहो दुनिया जे मुशरिकीन जे तरफ़ां जेके तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं इहो साॻियूं तकलीफ़ूं रसूल जे दौर में ग़रीब साहबा जेके बि ईमान आणे करे दाख़िल थियनि पिया उन्हनि जे मथां अचनि पियूं। हज़रत सुहैब जी जॾहिं मुशरिकीन मक्का खे ख़बर पई त इन बि कलमो पढ़ी करे मुसलमान थियो आहे ऐं मदीने जे तरफ़ वञे पियो उनजे रस्ते जी रुकावट करण लॻा। हज़रत सुहैब रूमी रज़ी अल्लाह ताला अन्हु मुशरिकीन मक्का खे चयो तव्हांखे ख़बर आहे त मूंखां वधीक को तीर अंदाज़ आहे कोन जिथे मां तीर उछलाईंदो आहियां मुंहिंजो तीर निशाने ते वेंदो आहे। इन जे करे जेसिताईं मूं वटि तीर आहिनि हथनि में मां तव्हां सां पंहिंजे तीरनि सां लड़ाई कंदुमि ऐं जेकॾहिं मुंहिंजा तीर ख़तमु थी विया त वरी तलवार सां तव्हां सां लड़ाई कंदुमि। इन खां बहितर इहो आहे त मां तव्हांखे हिकिड़ो सुठो वापारु थो ॾसियां मके पाक जे अंदरि जेका मुंहिंजी माल मता धन दौलत मिल्कियत आहे उहा वञी तव्हां खपायो मुंहिंजे लाइ रस्तो आसान कयो।
ऐं उहे मुशरिक इन सां इन सौदे जे मथां राज़ी थी बीठा। अल्लाह ताला क़ुरान करीम में इहा आयत नाज़िल फरमाई व मिनन नास मन यशरी नफ्सहु इब्तिगा मरदातिल्लाह। माण्हुनि मां कुझु इंसान अहिड़ा बि आहिनि जेके पंहिंजी जान जे एवज़ अल्लाह जी रज़ा खे ख़रीद करनि था। अल्लाह ताला जी रज़ा मक़सूद आहे हुननि जी, पोइ दुनिया जी का बि नेमत, दुनिया जी का बि शइ उन्हनि जे अॻियां ईमान इस्लाम खां वधीक मुक़दम कोन्हे का। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, इहो किरदार क़ुरान करीम जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन बयान फरमाईंदे ओ क़यामत जी सुबुह ताईं अचण वारे इंसाननि जे लाइ हिकिड़ो सबक़ महफ़ूज़ फरमाए छॾियईं त दुनिया जे अंदरि इहे ॿ किरदार हलंदा ईंदा। हिकु उहो किरदार हूंदो जंहिंजी बज़ाहिर दावा त मुस्लमान हुजण जी हूंदी, हिकु उहो किरदार हूंदो जंहिंजी बज़ाहिर दावा त अमन पसंद जी हूंदी, हिकु उहो किरदार हूंदो जंहिंजी बज़ाहिर दावा त इंसानियत जी ख़िदमत जी हूंदी। पर हक़ीक़त में रब्बुल आलमीन फरमाए थो सभ खां वॾा झगड़ालू, सभ खां वॾा फसादी, सभ खां वधीक दुनिया जा दहशतगर्द इहे इस्लाम दुश्मन माण्हू हूंदा जेके अॼु जे दौर में अमेरिका बरतानिया जी सूरत में तव्हां जे साम्हूं मौजूद आहिनि। अबू जहल ऐं उतबे शेबे जा वारिस अॼु जी दुनिया जो कुफर मौजूद आहे जेको साॻियो ई दावा पियो करे, अमन अमान जी दावा पियो करे, पर हक़ीक़त फसाद उन्हनि जे जड़ जड़ में रखियल आहे। ऐं बख़िलाफ़ उन्हनि जे मुक़ाबिल में उहो मुस्लमान आहे जेके दहशतगर्दी जो लक़ब पियो ॾिनो वञे, जंहिंखे इस्लाम जे नाले वठण जे मथां सज़ाऊं पई ॾिनियूं वञनि, पर उहो मुस्लमान उन असहाबे पैगंबर रिज़वानुल्लाहि ताला अलैहिम अजमईन जे उन वरसे खे अॼु ताईं संभालियो पियो अचे। पोइ माल बि वियो, घर बि वियो, वतन बि वियो, सब कुछ कुर्बान थी वियो, पर अल्लाह जे नाले जे मथां हिकिड़ो इंच बि, हिकिड़ो हरफ बि उन्हनि बर्दाश्त न कयो। अॼु जे मौजूदा मुस्लमान बि उन सूरत ऐं सिन्नत खे, उन सीरत ऐं सुन्नत खे ज़िंदा कंदे अल्लाह रब्बुल आलमीन सां, अल्लाह जे रसूल सां उहा वफ़ादारी ॾिनी जो पंहिंजा बच्चा बि कुर्बान थिया, पंहिंजो घर वारियूं बि कुर्बान थियूं, पंहिंजूं इज़तूं बि नीलाम थियूं, धन दौलत बि वियो, सब कुछ वियो, अल्लाह जे रसूल जे नाले जे मथां कुर्बान थिया। ऐं जेकॾहिं महफ़ूज़ रहायूं पंहिंजे अंदर में त उहा ईमान जी ताक़त रहायूं, जेकॾहिं महफ़ूज़ रखियूं अल्लाह जे रसूल जो नालो रखियूं। मां अव्हां खां पुछां थो खटे कहिड़ा इंसान विया जिन मुनाफ़िक़ी वारो किरदार अदा कयो या जिन मुस्लमान वारो? मुस्लमान हुजण इहा अव्हां असांजे लाइ वॾी गनीमत आहे। फसाद उम्मत जो वक़्तु आहे। मुंहिंजा मुहतरम दोस्तो, उलमा अव्हां असांजा ख़ैर ख़्वाह आहिनि। जंहिं रस्ते जे तरफ़ उलमा इकराम अव्हां खे सॾी रहिया आहिनि, इहो तव्हां असांजे लाइ सही सलामती रस्तो आहे। ऐं जेकॾहिं इन रस्ते खां हटी वेंदासीं त मां त दर्द दिल उलमा जो बयान कंदो आहियां। या क़ौम माली अदऊकुम इलन नजात व तदऊननी इलन नार। हज़रत मूसा कलीम जे उन मुहसिन ख़ैर ख़्वाह इंसान जी दां हुई जेको क़ौम बनी इसराइल सां मुखातब थी पियो, चए पियो छा थियो आहे मुंहिंजी हिन क़ौम खे जंहिंखे मां जन्नत ऐं नजात जे रस्ते जे तरफ़ सॾियां पियो ऐं मूंखे जहन्नम ऐं बाहि जे रस्ते जे तरफ़ सॾनि पिया। मुंहिंजा मुहतरम दोस्तो, अॼु अव्हां खे उलमा इकराम मिंबर रसूल ते वेही करे, मसनद रसूल ते वेही करे अव्हां असांखे सियासत में सॾनि पिया उन रस्ते जे तरफ़ जेको तव्हां असांजे लाइ निजात जो रस्तो आहे, जेको तव्हां असांजे लाइ कामयाबी जो रस्तो आहे। पर तव्हां असांखे उहे उलमा जूं रड़ियूं सम्झ में कोन पियूं अचनि, उहे उलमा जूं शहादतूं तव्हां असांखे सम्झ में न पियूं अचनि। गर्मियुनि जी टाक मंझंदि जे अंदरि अहिड़े क़िस्म जो क़ुरान करीम जो वाइज़ नसीहत जे प्रोग्राम कराइण जे मक़ासिद तव्हां असांखे सम्झ में कोन पिया अचनि, त पोइ जेकॾहिं तव्हां उलमा खां दूरी इख़्तियार कई ऐं उलमा जी इन रड़ियुनि जो तव्हां क़दुरु न कयो, उलमा जा इन मथे मारी जी राति ॾींहं जी महिनतुनि जो जेकॾहिं तव्हां असां क़दुरु न कयोसीं, पंहिंजे पाण खे हक़ीक़तनि न सुञातोसीं, त पोइ मां अव्हां खे ख़बरदार थो कयां उन वक़्त खां टिजो जो अॼु अफ़गानिस्तान जो मुस्लमान उहे सज़ाऊं भोगे रहियो आहे। अॼु जेकॾहिं फ़लस्तीन जो मुस्लमान उहे सज़ाऊं भोगे रहियो आहे, अॼु जेकॾहिं कश्मीर जो मुस्लमान उहे सज़ाऊं भोगे रहियो आहे, बोस्निया ऐं चीचनिया जो मुस्लमान जेके ज़ुल्म जा पहाड़ पंहिंजे मथां बर्दाश्त करे रहियो आहे, न मुंहिंजी अम्मा जी इज़त महफ़ूज़, न मुंहिंजी भेण जी इज़त महफ़ूज़, न मुंहिंजी न्याणी जी इज़त महफ़ूज़, न मुस्लमान जे लाइ मस्जिद महफ़ूज़, न मदरसो महफ़ूज़, न ॾाढ़ी महफ़ूज़, न पटको महफ़ूज़। सलाम थो कयां मां उन अकाबिरीन उलमा खे जंहिं अव्हां असांखे हिकिड़ो सियासी किरदार ॾिनो, जमियत उलमा इस्लाम जो हिकु प्लेटफॉर्म ॾिनो। ख़बर आहे अव्हां खे जेका मौजूदा हुकूमत हले पई 2018 में इन्हनि जो इंतख़ाब थियो आहे, क़ाइदे मिलत इस्लामिया 2010 खां वठी इन्हनि जे अज़ाइम खां ऐं इन्हनि जे हक़ीक़तुनि खां क़ौम खे आगाह कयो आहे। हे अल्लाह जो क़ुरान साम्हूं आहे। इहे ॻाल्हियूं माण्हुनि खे घटि वणंदियूं आहिनि ऐं सम्झ में बि घटि ईंदियूं आहिनि, पर क़ुरान कामिल ऐं मुकम्मल दीन आहे, इस्लाम कामिल ऐं मुकम्मल दीन आहे। इन खां सवाइ तव्हां असां अधूरा आहियूं जेकॾहिं इन्हनि शयुनि खे नथा सम्झूं।
इस्लाम जो जो निज़ाम है वो इंसानियत जे भलाई जो निज़ाम है। बहरहाल ये गालियों डिगी थी वेंदियूं। हज़रत मौलाना फजलुर रहमान 2010 खां वठी जिन ॻाल्हियुनि खां तव्हां असांखे होशियार कयो पे, असां तव्हां सियासत जो लफ़्ज़ चई करे उलमा जी ॻाल्हि खे पुठी जी परी भर पिया उछलायूं, वॾेरनि जी ग़ुलामी ऐं नौकरी में पूरासीं। पर अॼु वक़्तु साबित पियो करे कायदे मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना फजलुर रहमान जो हिक हिक हरफ जी वक़्तु साबिती ॾिनी आहे त हज़रत मौलाना फजलुर रहमान हिन मौजूदा हुकूमत जे मुतालिक़ जेके अॻु में इंकिशाफ़ात कया अॼु मिन व अन 100% उहे ॻाल्हियूं सच साबित थियूं आहिनि। टियों ॾिहाड़े जे अख़बार जे अंदरि अवां पढ़ियो हूंदो, उलमा खां ॿुधो हूंदो, जेकॾहिं सोशल मीडिया इस्तेमालु कंदड़ दोस्त हूंदा उन्हनि बि हिन हुकूमत जे अज़ाम खे पढ़ियो हूंदो त हाणे तव्हां असांजी मस्जिद जो मेंबर बि आज़ादु न रहियो। इस्लामी नज़रियाती कौंसल जे नाले सां जेके ज़रे ख़रीद उहे बज़ाहिर मौलवी आहिनि पर हुकूमत जा चेला आहिनि, उन्हनि जे बातात मस्जिद जे मेंबर ते वेठल आलिम दीन खे हुकूमत जे तरफ़ां जेका तकरीर मिलंदी उहा ई तकरीर करे सघबी। हक़ ऐं सचो आलिम दीन बयान न करे सघंदो। ही पाकिस्तान आहे जंहिं जगह ते बीही करे हिकिड़े यूनिट जो ज़िम्मेदार वक़्त जे फिरौनी ऐं ताक़ूती क़ुव्वतुनि खे ललकारे पियो। ही पाकिस्तान आहे जिथे उलमा इकराम जी मेहनत जे सदके आलिम दीन हर किरदार के बयान पियो करे, पर हिन हुकूमत जे अचण सां कादियानियत तव्हां असांजे मथां हावी थी। उथंदे ई हिकिड़ो मुशीर जो कादियानी खई, आसिया मलऊना जी रिहाई थी वई। फ्रांस जहिड़े गुस्ताखे रसूल जंहिं ममलिकती सतह ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुस्ताखी कई, जंहिं पंहिंजे पार्लियामेंट हाउस ते इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा खाका शाया करे लॻराया, जिन पंहिंजे रोडनि रस्तनि ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा खाका शाया कराए मथां उन जे मथां जानवर डोड़ाया, एडी वॾी सतह जी गुस्ताखी जे लाइ जॾहिं पाकिस्तान मां उशा के रसूल लबैक या रसूल अल्लाह जे नाले ते किरदार अदा कंदे पंहिंजी जाननि जा नज़राना पेश कया, मुतालबो भी नंढड़ो रखियो त इन फ्रांसी सदर फ्रांसी सफ़ीर के इन इस्लाम जे नाले ते वजूद में ईंदड़ मुल्क मां निकाले ॾिनी वञे। पर इहा हुकूमत उन जी पुष्ट पनाई थी बीठी, उन सफ़ीर के अमन भी ॾिनो ऐं इन मलऊन बयान भी ॾिनो त हिकिड़ी कलादम पार्टी जे गन पॉइंट ते असां फ्रांस सां ताल्लुकात ख़राब नथा करे सघूं ऐं पंहिंजी फ्रांस सां बेहतरी ताल्लुकात जो सबब इहो थो ॼाणाए त असांजे पाकिस्तान के माशी हवाले सां नुक़सान पहुचंदो। मां कुर्बान कया महबूबा मोहम्मद जे मथां हीअ जान भी, पैसो त पैसो आहे, उन जी कहिड़ी हैसियत आहे। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, इन हुकूमत उन फ्रांस सां ताल्लुकात बरक़रार रखिया, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुस्ताख खे पंहिंजी जगह ॾिनी, लेकिन उशा के रसूल खे उन धिके छॾियो। उन खां अलावा खोड़ सारियूं हिन जूं कोशिशूं हलंदियूं आहियूं। आख़िर इहा जगह जेका मेंबर रसूल आहे, जंहिं जगह ते वेही करे अॼु अवां जे साम्हूं हक़ खे बयान पियो कयो वञे, क़ुरान जे हिक हिक हरफ जे सही माना में तहक़ीक़ ऐं तस्दीक क़ौम ताईं पहुचाई पई वञे। पर अॼु असांजे मुल्क जा हुक्मरान इन फ़ैसिले ते बि लही आया त इहो आलिम दीन बि हुकूमत जी लिखियल तकरीर खां अलावा ॿी का तकरीर नथो करे सघे। शायदि तव्हां अञा बि ख़ामोश रहंदो। अल्लाह जो कसम, वक़्तु इंतिहाई ॻोरो अचण वारो आहे। इन जे करे उलमा जे इन दर्द दिल खे समझो। सियासत इस्लाम खां जुदा कोन्हे का, सियासत इस्लाम जो अहम हिस्सो आहे। सियासत जे अंदर अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफां जेको मिलियल निज़ाम आहे, हिकिड़ा जेका आम मुरवजा सियासत आहे, जंहिंजे करे हिकिड़े क़ौम जे अंदर ज़हननि जे अंदर ग़लतफ़हमी आहे त सियासत नालो ठगी ऐं धोखे जो आहे। सियासत हिकिड़ी फिरौन भी कई, सियासत हिकिड़ी निमरूद भी कई आहे, जिन वक़्त जे अबोज ऐं मज़लूम इंसाननि खे ज़ुल्म जी चकी जे अंदर पीह करे पंहिंजी ग़ुलामी जी ज़ंजीरनि में जकड़े करे हुननि खे पंहिंजे इशारनि ते उथारियो विहारियो। ॿी सियासत हज़रत मूसा कलीम कई, जंहिं इन मज़लूम अवाम खे उन फिरौन जे ज़ुल्मनि खां कढी करे हिकु आज़ादी जी ज़िंदगी ॾिनी। हिकु सियासत हज़रत इब्राहिम खलील कई, जंहिं निमरूद जी ग़ुलामी मां क़ौम खे कढी करे हिकु आज़ादी जी ज़िंदगी अता कई। उहा सियासत इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई, जंहिं मके मुशरिकीन जे उन सरदारनि जी ग़ुलामी मां अबोजन खे कढी करे जिथे हज़रत बिलाल हज़रत सुहेब जहिड़ा इंसान मज़लूमियत ऐं ग़ुलामी जी ज़िंदगी पिया गुज़ारनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्लाम जो सियासी निज़ाम ॾेई करे उन्हनि खे बि हिकु उचे किरदार जी ज़िंदगी, आज़ाद ज़िंदगी अता फरमाई। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, अॼु तव्हां असां बि उन ग़ुलामी जी ज़िंदगी जे तरफ़ जकड़ा पिया वञूं। 3-4 हज़ारनि ते मुसलमान ग़ुलामी जी ज़िंदगी खे एतिरो क़बूल करे चुको जो बापर्दा पंहिंजी माउ ऐं भेण पंहिंजी न्याणी खे बेपर्दा करण जे लाइ तयार थी पियो। 12,000 जे मिलण जे मथां मुसलमान ग़ुलामी जी ज़िंदगी खे क़बूल करे चुको जो पंहिंजी इज़तुनि खे घर खां ॿाहिरि निकाली ॾेई छॾे। मुसलमान चंद टकनि जे मथां ग़ुलामी जी ज़िंदगी
जिंदगी के कबूल करे चुको उलमा के पोइते धिके छडे मुसलमान चंद टकन जे मथा गुलामी जी जिंदगी के कबूल करे चुको जो अॼु यहूदियत ईसाईयत असा जे मथा हुकूमत पई करे जो स्कूल अवां जा बंद आहिनि तालीम जा इदारा तवां जा बंद आहिनि कोरोना जी आड़ में मुकम्मल तौर ते तवां जो माशी इस्तेहकाम खत्म कियो मुकम्मल तौर ते पूरी दुनिया जी मईशत के कमजोर करे ऐं जेको इंसान मईशत जे हवाले सां कमजोर थींदो आहे न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया कादल फक़्र अन यकून कुफ्रा पाण फरमाइनि था करीब आ जो या मिस्कीनी ऐं मुहताजी इंसान के कुफ्र में पहुंचाए और यकीनन इहा शइ आहे जॾहिं इंसान जे पेट जी बुख न मरंदी आहे न जॾहिं बच्चन जे लाइ घर जे अंदर चुल न भरंदी आहे न तो पोइ इहो माण्हू 3-4 हज़ारनि जे मथां गुलामी आसानी सां क़बूल कंदो आहे जॾहिं घर जे अंदर ऐशो आराम जी जिंदगी जो मुसलमान तालिब थी वेंदो आहे ॻोल्हाउ थी वेंदो आहे सुकून जी जिंदगी हुन जो मक़सद बणिजी वेंदी आहे ऐं अवां असांखे अहिड़े आलात सां मुज़यन कयो थो वञे अहिड़े आलात जी अवां असांखे आदत ॾिनी वञे जंहिंखां सवाइ तव्हां असांजो गुज़ारो कोन थी सघे पोइ आख़िर इहो वक़्तु ॾिसणो पवंदो आहे जो उन पंहिंजी आदतुनि खे पूरे करण जे लाइ मुसलमान हुदूदुल्लाह खां क्रॉस करण में अंधो थी पवंदो आहे का उनखे ख़बर कान पवंदी आहे मुंहिंजा मोहतरम दोस्तो अॼु पूरी दुनिया जी मईशत खे कमज़ोर करे यहूदियत अवां असांजे मथां ग़ालिब थी चुको आहे मुसलमान उन चंद टकनि जे एवज़ उलमा जी ॻाल्हि खे ॿुधे कोन पियो क़ाइद मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना फज़लुर रहमान 2013 में हिकिड़ी कोहाड़ जे अंदर तकरीर कई उन तकरीर जे अंदर फरमाइनि था त मूंसां मुल्क पाकिस्तान जूं वॾियुनि एजेंसियुनि जूं मुलाक़ातूं थियनि थियूं मूं वटि तकरीर मोबाइल में 8 मिंटनि जो आइडियो तकरीर आहे जेकॾहिं तव्हां चवंदो त मां ॿुधाए सघां थो उन तकरीर जे अंदर हज़रत मौलाना फज़लुर रहमान ॿुधाइनि था त 3 मुलाक़ातुनि में मूंखे इन मौजूदा हुकूमत जे इतिहाद जे लाइ रज़ा जी कोशिशूं कयूं आहिनि त तव्हां इन्हनि सां इतिहादी बणिजो ऐं राज़ी थियो हज़रत मौलाना फज़लुर रहमान फरमाया त मां 3 मुलाक़ातुनि में हुननि जी ॻाल्हियुनि खे ठुकरायो पेशकश इहा कई हुई त KPK ऐं बलूचिस्तान जे अंदर अवां खे हुकूमत ॾिनी थी वञे तव्हां मर्कज़ में हिननि जा इतिहादी थीजो बसि आख़िरी ॻाल्हि दोस्तो मुतवजो थीजो हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब फरमाया त मां जॾहिं उन्हनि जी ॻाल्हियुनि खे रद्द कयो ऐं इन्हनि पेशकशुनि जे बावजूदु हिकिड़ो तव्हां असांजो वहम ऐं गुमान हूंदो आहे त उलमा इक़्तिदार जा बुखिया आहिनि इक़्तिदार जी असांखे ज़रूरत कान्हे असांजे अॻियां सभ खां वधीक मुक़दम अल्लाह जो क़ुरान आहे अल्लाह जे रसूल जो निज़ाम आहे हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब फरमाया त 3 मुलाक़ातुनि जे अंदर जॾहिं मां उन्हनि जी इहा पेशकश रद्द कई ऐं उन खां बाद मौलाना साहब सां उहे मुख़ातब थियनि थियो ऐं मौलाना साहब खे फरमाइनि था त असां मुसलसल सालनि खां तव्हांजी तकरीरनि खे नोट कयूं पिया ऐं ॿुधूं पिया हर तकरीर जे अंदर तव्हां मग़रबी तहज़ीब ऐं इस्लामी तहज़ीब जो बयानु था कयो इस्लामी तहज़ीब इज़त जी तहज़ीब आहे इस्लाम जी तहज़ीब हयादारी जी तहज़ीब आहे इस्लाम जी तहज़ीब बापर्दा हुजण जी तहज़ीब आहे इस्लाम जी तहज़ीब में इज़त ऐं वक़ार आहे ऐं मग़रबी तहज़ीब जे अंदर फ़हाशी ओरियानी ऐं बेहयाई आहे हज़रत मौलाना फज़लुर रहमान खे इदारा चवनि था त तव्हां बिल्कुलु सच पिया चओ जेके ॻाल्हियूं तव्हां असां जूं नोट कयूं आहिनि तव्हां सच था चओ त हिन वक़्तु दुनिया जे अंदर जंग मग़रबी तहज़ीब ऐं इस्लाम जी तहज़ीब जी आहे पर जेकॾहिं तव्हां असांजे हिन मुतालबात खे असांजे हिन पेशकशुनि खे ठुकरायो था त भला ॿुधो वक़्तु पाकिस्तान जे मथां अहिड़ो बि ईंदो जेको ॾाढ़ी ऐं पटके वारो ॿाहिरी दुनिया खां एतिरो पैसो ईंदो जेको ॾाढ़ी ऐं पटके वारो बि तव्हां सां गॾु बीहण जे लाइ तयारु न हूंदो अजीब लफ़्ज़ आहे वॾी धमकी हज़रत मौलाना फज़लुर रहमान खे ॿुधायो वियो पाकिस्तान जे मथां अहिड़ो वक़्तु ईंदो जो ॿाहिरी दुनिया खां एॾो पैसो ईंदो जेको ॾाढ़ी ऐं पटके वारो बि तव्हांजी भरिसां बीहण जे लाइ तयारु न हूंदो हज़रत मौलाना फज़लुर रहमान फरमायो त जेकॾहिं तव्हां मूंखे धमकाए रहिया आहियो त पोइ हिन फ़क़ीर ऐं दरवेश इंसान जा लफ़्ज़ ॿुधी वञो जेकॾहिं पाकिस्तान जे मथां ख़ुदा न ख़ास त अहिड़ो वक़्तु आयो जेको ॾाढ़ी ऐं पटके वारो फज़लुर रहमान सां गॾु बीहण जे लाइ तयारु न हूंदो त हिन ॾाढ़ी ऐं पटके जी इज़त जे लाइ फज़लुर रहमान अकेलो बि जंग विढ़ण जे लाइ तयारु आहे तकबीर कायदे जमीयत हज़रत मौलाना फज़लुर रहमान मुझा मोहतरम दोस्तों अवां ॾिठो 600 अरब डॉलरनि जी पहिरीं किस्त ॿाहिरी दुनिया खां पाकिस्तान जे तरफ़ आई मुख़्तलिफ़ तरीक़नि सां एनजीओस जूं तंज़ीमूं हिते पाकिस्तान जे अंदर कमु करे रहियूं आहिनि 2013 में इन हुकूमत के सिर्फ KPK जे अंदर जेका हुकूमत मिली क़ाइदे मिल्लत इस्लामिया फरमाए तो इस्लामाबाद खां ये सोड़े लिबास में नौजवान हसीन जमील छोकरियों KPK जे अंदर ड्यूटी जे लाइ अचनि पियूं अवां असांजे मथां वक़्तु आयो मईशत कमज़ोर थी कारोबार बंदि थिया तालीमी इदारा बंदि थिया जॾहिं मुसलमान मज़दूर
कारोबारी माण्हू हारी ऐं कुड़मी सभिनी जी जॾहिं मईशत तबाही जे तरफ़ वञे पई त पोइ बुख ऐं बदहाली जे आलम में जॾहिं 12,000 जो ऐलान थियो पोइ न मां सोचो पंहिंजी ॾाड़ी जी इज़त खे, न मां सोचो पंहिंजे पटके जी इज़त खे, न मां सोचो पंहिंजे घर जी चार दीवारी जी इज़त खे। नौजवान न्याणी बि ॿाहिरि कढण जे लाइ तयारु थी, नौजवान भेण बि ॿाहिरि कढण जे लाइ तयारु थी, पंहिंजी अमड़ खे ॿाहिरि कढण जे लाइ तयारु थियूं। हर कल में गो मुसलमान उन 12,000 जे अॻियां इहे गोॾा खोड़े मजबूर थी बीठो जो पंहिंजी घर जी चार दीवारी खे इज़त खां हटाए करे इहो रोडनि ऐं रस्तनि ते निकाली ॾेई छॾे। इस्लाम जी तहज़ीब त इहा ई हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जेका इस्लाम जी हुकूमत ॾिनी, जेको इस्लाम जो हिन उम्मत खे निज़ाम मिलियो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां, उहो त घर जे अंदरि वेठे हिन उम्मत जे न्याणियुनि जी इज़तुनि जी हिफ़ाज़त जो पैगाम हुयो। मुंहिंजा मुहतरम दोस्तो, उहा मदीने जी रियासत हुई जंहिं मदीने रियासत में अमीर उमर ऐलान फरमायो हो जो फुरात नहर जे किनारे जे मथां हिकिड़ो कुतो बुख ऐं उन जे सबब सां मरे थो। क़यामत जॾहिं उमर ख़ुदा जी कोरट में जवाबदार हूंदो। मुंहिंजा मुहतरम दोस्तो, उहा मदीने जी रियासत थी जो अमीर उमर ऐलान कयो हो त बसरे खां मदीने तैयबा ताईं उम्मत मुहम्मदिया जी न्याणी मथे खां पेरनि ताईं सोन जे ज़ेवरात सां सिंगार जी करे तनो तन्हाई रात जी अकेलाई में सफ़र करे कंहिं लुचे लोफर खे ताक़त कोन्हे का त हिन उम्मत जी न्याणी जे तरफ़ मेरी नज़र करे। उहा मदीने जी रियासत हुई जंहिं मदीने जी रियासत जे अंदरि हिन इंसानियत खे घर जे वेठे हुकूक मिलिया। अॼु जी मदीने जी रियासत जेको नालो त मदीने जी रियासत जो पर कानूनी अमेरिका ऐं बर्तानिया जी आहे। पाकिस्तान जे हाईवे ते सीपेक जहिड़े रोड ते जेको पूरो CCTV कैमरानि जे अंदरि कवर आहे, उन जे बावजूद पंहिंजे मासूम बच्चनि जे साम्हूं हिन उम्मत जी न्याणी जी इज़त लुटी वई। असांजूं कोर्टूं ख़ामोश रहियूं। ही पाकिस्तान जूं कोर्टूं हुयूं जिथे मुसलमाननि जो क़त्ल आम थियो, ख़ामोश रहियूं। अमा जो ताज़ो वाक़ियो थियो कंधकोट जे अंदरि 10 घर जा भाती हिकिड़े टाइम ते शहीद था कया वञनि। 4 सगा भाइर जंहिं पंहिंजी अमड़ जी छाती मां खीर पीतो हुजे हिकिड़े टाइम ते जॾहिं उन जा जनाज़ा कया पिया वञनि। ही मदीने जी रियासत आहे। उन जे बावजूद जॾहिं उन लुच ऐं लोफर उन धाड़ेलनि जे ख़िलाफ़ हुकूमत वक़्त ऑपरेशन जे लाइ अचे थी त पोइ उहे क़ौम जा ग़रीब मुहाफ़िज़ जंहिंजी का हैसियत वीचारनि जी कान्हे, सिपाही उन्हनि खे अॻिते करे ग़रीबनि खे वरी उन्हनि खे पंहिंजे बच्चनि खां जुदा कयो वियो। उन जे बच्चनि खां बि सहारो खसियो वियो ऐं हुकूमत जी पॉलिसी इहे नाकाम पॉलिसियूं जिथे मुसलमाननि जो न जानियूं महफ़ूज़, न इज़तूं महफ़ूज़, न माल महफ़ूज़। मुंहिंजा मुहतरम दोस्तो, केतिरो वक़्तु तव्हां ग़ुलामी खे क़बूल कंदो? ये वडेरा खान सरदार मुहतार 5 साल तव्हां असां उन्हनि जे अॻियां ज़ुल्म जी चकी में पीस बाहूं। वक़्तु हिकिड़ो भेरो ईंदो आहे उलमा सां तव्हां वाइदा बि कंदा हो ऐं इन 5 सालनि जे अंदरि तड़पंदा बि आहियो, पर आख़िर वक़्तु इहो थींदो आहे जॾहिं ॾींहं वेझा ईंदा आहिनि, सिर्फ़ु नालो खणी करे कंहिं नंढेरे खे सॾु कयो वेंदो आहे त उहो पंहिंजे कपिड़नि में न मा पाईंदो आहे ऐं पंहिंजे ज़मीर जो फ़ैसिलो कंदो आहे। बसि मां इन लफ़्ज़नि ते इक्तिफ़ा कंदुसि। आख़िरी अव्हां जी ख़िदमत में गुज़ारिश कंदुसि त अॼु जे दौर जे अंदरि कमी इन शइ जी आहे। निमाज़ रोज़ो हज ज़कात मुसलमान इन शइ खे तस्लीम कयूं वेठो आहे। अमल कुझु करनि था, कुझु बेअमल आहिनि। अल्लाह ताला उन्हनि खे अमल जी तौफ़ीक़ ॾींदो, पर इस्लाम जे सियासी निज़ाम जी बालादस्ती ऐं इस्लाम जो सियासी निज़ाम जो निफ़ाज़ इहो